أعوذ بالله من الشيطان الرجيم بسم الله الرحمن الرحيم ولا تقف ما ليس لك به علم إن السمع والبصر والفؤاد كل أولئك كان عنه مسؤولا رب اشرح لي صدري ويسر لي أمري واحلل عقدة من لساني يفقهوا قولي الحمد لله الصلاة والسلام على رسول الله وعلى آله وصحبه أجمعين أما بعد السلام عليكم ورحمة الله وبركاته. ये आयत हुई सूरह बनी इसराइल 17 नंबर सूरह आहे उन जी आयत आहे जेका इन आयत जे बारे में रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायो त इहा सॼी जेका आहे इहा निचोड़ आहे समरी आहे जेको मूसा अलैहिस्सलाम खे जेको हुकुम ॾिनो वियो 10 कमांडमेंट्स इन में आहिनि 23 आयत खां वठी 40 आयत ताईं जेके 10 हुकुम ॾिना विया मूसा अलैहिस्सलाम खे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम चयो त इहा जेका आयत आहे इहा सॼी समरी आहे इहा सॼो निचोड़ आहे जेका मूसा अलैहिस्सलाम खे जेके अहकाम ॾिना विया जेको उन्हनि खे हुकुम ॾिनो वियो त इन आयत में छा आहे इन जी माना छा आहे इन जी माना आहे त ऐं जंहिं ॻाल्हि जी तोखे तहक़ीक़ न हुजे जंहिं ॻाल्हि जी तोखे ख़बर न हुजे वला तक़फ़ू मा लैसा लक बिही इल्म जंहिंजो तोखे इल्मु न हुजे जंहिं ॻाल्हि जी तोखे ख़बर न हुजे उन ते अमल दरामद न कंदो कर इन समा जंहिं ॻाल्हि जी तोखे ख़बर न हुजे उन ते अमल दरामद न कंदो कर पोइ उन खां पोइ 3 शयूं इन समा वल बसर वल फुआद ॿुधणु ऐं ॾिसणु ऐं दिलि जेका एक्साइटेड हर्ट आहे दिलि आहे पर उहा जज़्बाती जेका दिलि आहे इहे जेके 3 शयूं हर माण्हू खां उन्हनि जो पुछाणो उन्हनि जे बारे में पुछाणो थींदो मतिलबु उन्हनि जे बारे में पुछाणो थींदो मसऊल आहे उहे जेके आहिनि उन्हनि जी जेका ज़िमेदारी आहे उहा तव्हांजे मथां आहे इन्हनि 3 शयुनि जो कहिड़ियूं 3 शयूं हिकिड़ो त ॿुधणु इन समा वल बसर ॾिसणु ऐं फ़ुआद चवंदा आहिनि हिकिड़ो त चवंदा आहिनि कल्ब मतिलबु दिलि हार्ट ॿियो चवंदा आहिनि फ़ुआद जो मतिलबु इहो आहे त जॾहिं फ़ुआद जी जेका अरबी माना आहे उहा इहा आहे त जेको कोयलो हुजे कोयले खे तव्हां बाहि ॾेई छॾियो उनजे मथां गोश्त रखियो ऐं उहो सफ़ा रोस्टेड थी वञे गोश्त एतिरो तपी वञे जो बिल्कुलु रोस्टेड थी वञे त उनखे चवंदा आहिनि फ़ुआद मतिलबु एक्साइटेड कोल जॾहिं तव्हां फुल एक्साइटमेंट में हुजो तव्हां एतिरी एंगर में हुजो या एतिरे ख़ौफ़ में हुजो या एतिरो तव्हांखे हुजे जो तव्हां कुझु ॻाल्हायो तव्हांखे का ख़बर न पए त मां ॻाल्हायां छा थो जॾहिं कुझु अर्से खां पोइ तव्हां जॾहिं थधा थियो उन खां पोइ तव्हांखे कोई चए त तूं थोरी देरि अॻु में ईअं पियो ॻाल्हाए त तव्हां चओ त इहो मां ईअं नथो ॻाल्हाए सघां एतिरो तव्हां ॻाल्हायो जो तव्हांखे पाण खे बि उन शइ जी ख़बर न हुजे तव्हां एतिरा एक्साइटेड एतिरा कावड़ में हुयो जो तव्हांखे ख़बर बि न पए त तव्हां ॻाल्हायो छा था त उन वक़्तु जेका हार्ट जी अंदरि जी इनसाइड फीलिंग हूंदी आहे उनखे चवंदा आहिनि फ़ुआद त अल्लाह सुब्हानो ताला फरमाए थो त इन्हनि 3 शयुनि जो तव्हां खां पुछाणो थींदो त इन्हनि 3 शयुनि जो कनेक्शन छा आहे ॿुधणु ॾिसणु ऐं जेका फ़ुआद आहे जेका एक्साइटेड हार्ट आहे इन्हनि 3 जज़्बात आहे इन्हनि 3 शयुनि जो पुछाणो थींदो जीअं रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जा 23 साल नबुवत जा उन में उन्हनि जेको आहे उन्हनि सिर्फ़ु ॿुधायो ऐं असहाब सॻोरा ॿुधो ऐं असां बि जेको आहे क़ुर ॿुधंदा आहियूं जीअं इन शइ ते असां जेको आहे इहा सॼी शइ असां इन्हनि ते ॿुधण खां पोइ ई अमल कंदा आहियूं त ॿुधण जी जेका सघ आहे ॿुधण जी जेका कुवत जेको ॿुधण जे बारे में आहे उहा ई जेका शइ आहे तमामु घणी इम्पॉर्टेंट आहे छो जो रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन ॿुधाईंदा हुया इहा क़ुर जेको आहे ईअं किताब जे ज़रिए नाज़िल न थियो इहे अल्फाज़ कोई ॾिसंदो न हुयो ॾिसी करे पोइ यकीन करे ॾिसी करे पोइ न रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन ॿुधाईंदा हुया असां सॻोरा कननि सां ॿुधंदा हुया उन खां पोइ इन्हनि ते यकीन कंदा हुया जीअं मुनाफ़िक़ीन हूंदा मुनाफ़िक़ीन जेके आहिनि उहे ख़ुतबे में वेठा हूंदा या रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी कंपनी में वेठा हूंदा हुया उहे जेके हिन ॿुधंदा हुया रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन छा था चवनि पोइ जॾहिं उतां उथी वेंदा त पोइ चवंदा माज़ा काल आरिफ़ा रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जस्ट हाणे छा चयो उन्हनि असां ॿुधो त हुयो पर असां जेको आहे ॿुधूं न पिया त इहा शइ उहे ॿुधनि त पिया पर उन ते उन्हनि जो फोकस न आहे उहा शइ ध्यानु न आहे उहा शइ उन्हनि जे जेका सम्झनि न पिया ईअं जॾहिं क़ुर हलंदो आहे असां ॿुधंदा त आहियूं पर असां सम्झंदा न आहियूं त इहा आयत जेका आहे इहा इन जे बारे में आहे त क़ुर जॾहिं हले थो या ॿुधो था त उनजी सम्झण जी लाइ उहा वैल्यू छा आहे उनजी सम्झण जी इम्पॉर्टेंस छा आहे असां ॿुधंदा त आहियूं क़ुर इहा त हिकिड़ो सवाबु आहे ॿुधणु या पढ़णु अल्फाज़नि जो सवाबु या उनजो सवाबु त तव्हांखे मिलंदो ई मिलंदो पर उनखे सम्झण जी जेका शइ आहे उहा तमामु हिकिड़ी अहम शइ आहे त उनखे सम्झी करे ॿुधूं ऐं सम्झी करे पढ़ूं
जीअं हिकिड़ो किस्सो मशहूरु आहे त अमेरिका में हिकिड़ी छोकिरी हुई, उन पुराणो किस्सो आहे त हिकिड़ी छोकिरी हुई, उन क़ुरान उहा हिकिड़ी दुकान ते वई म्यूज़िक शॉप ते, उते क़ुरान मुस्लमान जेको शॉप हुयो उते क़ुरान जी आयत पई हले, CD पई हले, त उन चयसि त मूंखे इहो म्यूज़िक ॾे जेको तो वटि हले थो, इहो मूंखे म्यूज़िक ॾे, उन जी सभु जेके बि वॉल्यूम्स अथई सभु मूंखे ॾे। हुन क़ुरान जो आवाज़ु ॿुधो, हुन चयो त इहो म्यूज़िक आहे। जॾहिं उहो घरु खणी वई, उन इलाही दफ़ा इहा शइ ॿुधी त उनखे ख़्वाहिश थी त मां सम्झां त इहो आहे छा। जॾहिं हुन सम्झण जी कोशिशि कई त उहा जेका आहे मुस्लमान थी वई। त ॿुधण जी जेका शइ आहे उहा अलाह सुब्हानो ताला ताक़त रखी आहे, उहा तमामु घणी रखी आहे। उनखां पोइ जेका शइ आहे उहा आहे ॾिसणु। पहिरियां आहे ॿुधणु, उनखां पोइ वल बसर मतिलबु ॾिसणु। जॾहिं तव्हां का शइ ॾिसो ॿुधो था त तव्हांजी व्यू, तव्हांजी ॾिसण जी जेको परसेप्शन आहे या तव्हांजे ॾिसण जो जेको नतीजो आहे, उहा शइ तव्हांजी चेंज थी वञे। उहो कीअं? मिसाल जे तौर ते तव्हां सॼो ॾींहुं न्यूज़ था ॿुधो, तव्हां हर 5 मिंटनि खां पोइ, 10 मिंटनि खां पोइ, 15 मिंटनि खां पोइ तव्हां ॾींहं में 8-10 दफ़ा न्यूज़ था ॿुधो, सुम्हो था तव्हां न्यूज़ पढ़ी था सुम्हो, ॾिसो था, ॿुधो था, तव्हांजे ज़हन में रुॻो न्यूज़ थी हले। तव्हां ॿाहिरि निकितव ऐं न्यूज़ में तव्हांखे ख़बर आहे त कहिड़ियूं कहिड़ियूं शयूं हलनि थियूं। तव्हां ॿाहिरि निकितव, तव्हां ॾिसो था त को छोकिरो आहे, यंग छोकिरो आहे, उहो मस्जिद थो वञे ऐं उनखे ॾाढी आहे, त तव्हांजे ज़हन में इहा ख़्यालु ईंदो त हे जेको आहे ज़रूरु ग़लति कमु कंदो हूंदो, छो जो न्यूज़ में तव्हां इहा शइ जस्ट ॿुधी आहियो त न्यूज़ में जेके ॾाढी आहे उहे कहिड़ा कहिड़ा अमल था कनि। तव्हां ॿाहिरि ॾिठो जेको ॾाढी वारो आहे या जंहिंजा पाचा मथे आहिनि या को मस्जिद थो वञे, त तव्हांजे ॾिसण जो परसेप्शन, तव्हांजी जेका ॿुधण जी शइ आहे उन चेंज करे छॾियो। ईअं ई जीअं असां का शइ ॿुधंदा आहियूं पर ॾिसण जेको व्यू आहे असांजो, उहा शइ उहा चेंज करे सघंदी आहे। त इहे ॿई शयूं, टई शयूं रिलेटेड आहिनि ॿुधण सां। ॿुधणु जेको आहे उहो तव्हांजो व्यू चेंज कंदो आहे, ऐं जॾहिं तव्हां उहो व्यू जेको हूंदो आहे उहो तव्हांजो जॾहिं चेंज थींदो आहे, त अगरि तव्हां ग़लति ॿुधंदव त तव्हांजो व्यू ग़लति ॾिसंदव, जेको तव्हां ग़लति सम्झंदव, ग़लति सोचींदव। अगरि तव्हां सही ॿुधंदव त तव्हां ज़ाहिरी ॻाल्हि आहे ॿी शइ खे सही नमूने ॾिसंदव। जीअं 2 माण्हू निकिरंदा, हिकिड़ो माण्हू ॿाहिरि निकिरे थो, मथे आसमान ॾे ॾिसे थो, उहो चवंदो केॾो मथे आहे। ॿियो माण्हू ॿाहिरि निकिरे थो, आसमान खे ॾिसे थो ऐं उनखे ख़बर आहे त इहो आसमान, अलाह सुब्हानो ताला क़ुरान में फरमाए थो त आसमान खे अलाह सुब्हानो ताला जीअं काग़ज़ जो रोल हूंदो आहे ईअं ई वेढ़ींदो क़यामत वारे ॾींहुं। त उन माण्हू खे क़यामत जो ख़्यालु थो अचे, उनजो जेको व्यू हुयो उहो चेंज थियो। छाजे करे? छो जो उन क़ुरान ॿुधो, उन क़ुरान सम्झो, जॾहिं उन आसमान खे ॾिठो त उनजो व्यू चेंज थियो, उनखे क़यामत यादि अची वई ऐं सोचईं त अलाह सुब्हानो ताला क़यामत वारे ॾींहुं आसमान खे जीअं पेपर वेड़िबो आहे, अलाह सुब्हानो ताला ईअं आसमाननि खे वेड़ींदो, त उनखे क़यामत जो ख़्यालु ईंदो। त ईअं ई जेका असांजी ॾिसण जी जेका शइ आहे उहा असांजे ॿुधण ते तमामु घणो इम्पैक्ट कंदी आहे। इन जे करे ई अलाह सुब्हानो ताला क़ुरान में फरमाए थो, वलहुम अयुनुन ला युबसिरून बिहा, त उन्हनि खे अखियूं हूंदियूं आहिनि पर उन्हनि सां ॾिसनि नथा, उन्हनि खे कन आहिनि पर उन्हनि सां ॿुधनि नथा। त इन जो मक़सदु छा आहे? अखियूं त आहिनि पर उन्हनि सां ॾिसनि नथा। उहे छाजे करे जो उहे जेके शयूं ॿुधनि था, उहे जे कंपनी में वेहनि था उते सिर्फ़ु नेगेटिव ॻाल्हियूं आहिनि, उहे जे कंपनी वेहनि था उते सिर्फ़ु ग़लति ॻाल्हियूं थियूं हलनि, उते सिर्फ़ु जेका शइ हले थी उहा तमामु ग़लति आहे। त उन्हनि जो जेको ॾिसण जो परसेप्शन आहे उहो ई थो थिए। हिकिड़ो माण्हू आहे जेको सुठी कंपनी में वेहे थो, जिते सुठियूं ॻाल्हियूं हलनि थियूं, त उनजे ॾिसण जो परसेप्शन जेको आहे उहो सही थी वेंदो। इन करे अलाह सुब्हानो ताला फरमाए थो त क़ुरान में त उन्हनि खे अखियूं आहिनि पर उहे ॾिसनि नथा। त अलाह सुब्हानो ताला असांखे इन शइ खां बचाए त असां ॾिसूं ऐं सम्झूं न। जीअं को माण्हू अचे थो तव्हां वटि, उहो ज़रूरतमंद आहे, तव्हां चई सघो था त इहो पाण छो नथो कमाए, या इहो ईअं करे आहे त इनखे ईअं थिए आहे, मां इन जी मदद छो कयां। ॿियो माण्हू आहे, उनखे ख़बर आहे त इहो ज़रूरतमंद आहे, इन जी ज़रूरत आहे, त तव्हां ॿियो माण्हू उनजी ज़रूरत पूरी करे थो, उनखे ख़बर आहे त अलाह सुब्हानो ताला फरमाए थो त ॿिए जी ज़रूरत पूरी कंदो त अलाह सुब्हानो ताला तव्हांजी ज़रूरतूं पूरी कंदो। त इहा शइ असांजी तमामु रिलेटेड आहे छा सां? ॿुधण सां। उनखां पोइ अलाह सुब्हानो ताला फरमाए थो वल फ़ुआद। फ़ुआद जो मक़सदु मां तव्हांखे ॿुधायो त एक्साइटेड हर्ट, जेको अंदरि में जज़्बात हूंदा आहिनि, चाहे उहो ख़ौफ़ हुजे, जज़्बात हुजे, हर वक़्तु ड्रिज हुजे, या तव्हां कावड़ में हुजो, या तव्हां सां कोई ॻाल्हाए थो, ज़ाल मुड़ुस जे विच में आर्ग्यूमेंट थियनि था, त हिकिड़ो ॼणो कावड़ में अहिड़ा लफ़्ज़ ॻाल्हाए थो जेके हुनखे ख़बर न आहिनि त मां हुन वटि ॻाल्हायां छा थो, एतिरो हुन में अंदरि में एंगर आहे। त हिकिड़े मुफ़्ती साहिब वटि 2 ज़ाल मुड़ुस विया, उन्हनि चयो त असां सॼो ॾींहुं वढ़ंदा आहियूं ऐं उनखां पोइ असांखे महसूसु थींदो आहे, उहो चवंदो आहे हो ग़लति आहे, उहो चवंदो आहे हो ग़लति आहे। त मुफ़्ती साहिबु चयो त तव्हां सॼो ॾींहुं वढ़ंदा आहियो, तव्हां हिकिड़ो कमु कयो, घर में कैमरा हणाए छॾियो, घर में कैमरा हणायो ऐं उनखां पोइ हफ़्ते 10 ॾींहं खां पोइ मूं वटि अचो ऐं डेली राति जो ॾिसो त तव्हां छा था ॻाल्हायो।
जॾहिं उन हफ़्ते 10 ॾींहं खां मुफ़्ती साहिब वटि विया, चई असांखे ख़बर पइजी वई असांखे त छा किथे ख़राबी आहे ऐं कंहिंमें ख़राबी आहे, त उन्हनि जेको आहे इहा शइ रियलाइज़ कई त जॾहिं उहे कावड़ में अचनि था त उन्हनि खे ख़बर नथी पए छा था ॻाल्हाइनि। त माण्हू जॾहिं कावड़ में हूंदो आहे उहो जॾहिं थधो थींदो आहे उनखे चयो वेंदो आहे त तूं हीअं शइ चयो, चई मां इहो चई नथो सघां, इहा शइ मां चई नथो सघां, या चई बि हूंदी मूंखे ख़बर न आहे त मां इहो चयो आहे, छो जो उहो एतिरी कावड़ में हूंदो आहे। त जॾहिं असां सुठियूं शयूं ॿुधंदासीं, असां क़ुर ॿुधूं था, हदीस ॿुधूं था, असां सुठियूं शयूं ॿुधूं था, त असांजे ॾिसण जो परसेप्शन चेंज थो थिए। ऐं अगरि असांजो इहो परसेप्शन चेंज थींदो त असांजो जेको अंदरि जी इनसाइड जेका फीलिंग आहे, जेका असांजा एक्साइटमेंट आहे, जज़्बात आहे, ख़ौफ़ आहे, अलाह सुब्हानो व तआला जो जॾहिं कलाम माण्हू ॿुधे थो ऐं सम्झे थो त इन्हनि शयुनि ते बि उनजो असरु थो थिए। ॿाहिरां त माण्हू चाहे जेॾो बि साफ़ु हुजे, जेॾो बि कुझु बि हुजे, पर जेका इनसाइड फीलिंग आहे उहा इन्हनि शयुनि सां चेंज थी थिए। अगरि कोई माण्हू सॼो ॾींहुं बैड न्यूज़ ॿुधे थो, सॼो ॾींहुं ग़ीबत करे थो, सॼो ॾींहुं ख़राबु ॻाल्हियूं ॿुधे थो, त ज़ाहिरी ॻाल्हि आहे हुनजे अंदरि में हिकिड़ी बेचैनी पैदा थींदी। त क़ुर जॾहिं माण्हू ॿुधे थो ऐं सम्झे थो ऐं उन ते अमल थो करे त उन सां इनसाइड जेका फीलिंग आहे उहा चेंज थी थिए, ऐं इनसाइड फीलिंग जेके जज़्बात आहिनि, जेका एक्साइटमेंट आहे, उहा जेका आहे सेटल डाउन थी थी वञे ऐं उहे जेके शयूं आहिनि उहे सही थी थी वञनि। इन जे करे अलाह सुब्हानो व तआला फरमायो आहे इन सम, सभ खां पहिरियां जेको आहे ॿुधणु, इन जी तमामु घणी अहमियत आहे। उनखां पोइ ॾिसणु ऐं उनखां पोइ जेका इनसाइड फीलिंग आहे उहा तव्हांजी चेंज थींदी। इन जे करे ई असां 5 वक़्त निमाज़ पढ़ंदा आहियूं, निमाज़ में छा कंदा आहियूं, अलाह जो ज़िक्र हूंदो आहे, अलाह जो कलाम हूंदो आहे। उन वक़्तु जॾहिं असहाब या रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन पढ़ंदा हुया निमाज़ में, त उहे क़ुर सम्झंदा हुया। असांजे लाइ इहो आहे त असां निमाज़ में पढ़ूं था त असां क़ुर नथा सम्झूं, पर असांखे क़ुर सम्झी या माना सां पढ़णु घुरिजे, त जीअं असांजी ॿुधण जी, ॾिसण जी ऐं जेका इनसाइड फीलिंग आहे उन्हनि ते असरु पए। अगरि तव्हां क़ुर ॿुधो था ऐं तव्हांजी इनसाइड फीलिंग ते को असरु नथो थिए, तव्हांजे ॾिसण जे परसेप्शन में तव्हांजा व्यूज़ जेके आहिनि उहे चेंज नथा थियनि, इन जो मक़सदु त तव्हां क़ुर खे सम्झी नथा पढ़ो। क़ुर खे सम्झी पढ़णु ऐं सम्झी ॿुधणु, माना सां पढ़ो या माना सां ॿुधो, त तव्हां जेको आहे तव्हांजी इनसाइड फीलिंग ऐं तव्हांजी इहे सभु शयूं चेंज थी वेंदियूं। ऐं उनखां पोइ अलाह सुब्हानो व तआला चयो आहे त तव्हां जेका शइ ॿुधो था उन ते अंधा थी करे न किरो। मिसाल जे तौर ते हिकिड़ी आयत आहे, उन में अलाह सुब्हानो व तआला फरमाए थो त जेको शैतान जो दाव आहे उहो तमामु घणो मज़बूत आहे। ॿी जॻह ते अलाह सुब्हानो व तआला फरमाए थो त जेको औरत जो दाव आहे उहो बि मज़बूत आहे। त इन मां इहे शयूं ज़ाहिर थींदियूं आहिनि। त पोइ माण्हू इहा आयत ॿुधी करे चवंदा आहिनि त अलाह सुब्हानो व तआला चयो आहे त औरत जो दाव सभ खां वधीक मज़बूत आहे, त मतिलबु शैतान जो दाव जेको आहे उहो कमज़ोर आहे। हिकिड़ी जॻह ते सूरह बक़रा में अलाह ताला चए थो शैतान जो दाव जेको आहे उनजो अटैक जेको आहे उहो वीक आहे, उहो कमज़ोर आहे। ऐं सूरह यूसुफ में जेको मिनिस्टर आहे उहो चए थो पंहिंजी वाइफ खे त तव्हां औरतुनि जो जेको अटैक आहे, दाव आहे, उहो मज़बूत आहे। त हुते सूरह बक़रा में अलाह सुब्हानो व तआला थो फरमाए, ऐं सूरह यूसुफ में जेको करप्ट मिनिस्टर आहे उहो थो चए त तव्हां जॾहिं माण्हू इलाही जेके आहिनि उहा आयत पढ़ी करे पोइ चवंदा आहिनि औरतुनि खे तव्हांजो दाव जेको आहे, तव्हांजो अटैक आहे, तव्हांजी जेका शइ आहे, अलाह ताला चए थो उहो शैतान खां बि वधीक मज़बूत आहे। शैतान जो कमज़ोर आहे, तव्हांजो जेको आहे उहो वधीक आहे। इन जे करे अलाह ताला चए थो जॾहिं तव्हां आयत ॿुधो, जॾहिं तव्हां आयत ॾिसो, जॾहिं तव्हां पढ़ो, त उन्हनि ते ब्लाइंडली उन ते किरी न पओ, मतिलबु अंधा थी करे उन ते यकीन जेसि ताईं की तव्हां सम्झो न। त सम्झण जी जेका शइ आहे उहा तमामु घणी इंपॉर्टेंट आहे। न त क़ुर लाइ अलाह ताला चयो आहे इहो क़ुर जेको जंहिंजे दिलि में जेका ख़राबी आहे उनजी उहा ख़राबी वधाईंदो आहे। क़ुर त असांखे ख़बर आहे रहमत आहे, पर जंहिंजे दिलि में ख़राबी आहे, जंहिंजे दिलि में नफ़ूर आहे, उनजी इहा ख़राबी क़ुर पढ़ण सां वधंदी आहे। त क़ुर पढ़ी करे माण्हू जेके आहिनि इलाही माण्हुनि खे भटकाईंदा आहिनि। तव्हां ॾिठो हूंदो इहा शइ हलंदी आहे, माण्हुनि खे जिहाद ते जे नाले ते ऐं ॿियनि शयुनि जे नाले ते क़ुर पढ़ी करे, क़ुर जूं आयतूं ॿुधाए करे उन्हनि खे भटकाईंदा आहिनि। इहा शइ हलंदी आहे। त जंहिंजे दिलि में ख़राबी आहे त क़ुर उहो पढ़ंदो त उनजे दिलि में उहा ख़राबी वधंदी। पर जेको क़ुर पढ़े ई इन करे थो त मां पंहिंजी ज़िंदगी में इन शइ खे अप्लाई कयां, मां पंहिंजे लाइ चेंज आणियां, जॾहिं उहो सम्झण लाइ पढ़ंदो ऐं उहो चवंदो त मूंखे का बि शइ ख़बर नाहे। इलाही माण्हुनि खे क़ुर ॿुधाए चवंदा आहिनि मूंखे ख़बर आहे। जॾहिं कंहिं माण्हू खे ख़बर आहे त पोइ त ॻाल्हि ई ख़तमु, पोइ त उनखे क़ुर ॿुधण जी या सम्झण जी या पढ़ण जी का ज़रूरत ई न आहे। त जॾहिं को क़ुर पढ़े थो ऐं उहो इन सेंस सां पढ़े थो, इन शइ सां पढ़े थो त मूंखे का बि ख़बर नाहे, सॼो इल्मु अलाह वटि, अलाह सुब्हानो व तआला वटि आहे,
त इहा शइ उन खां पोइ जॾहिं उहो पढ़ंदव त तव्हांजा व्यूज़ चेंज थींदा, तव्हां ॿुधंदव त तव्हांजे ॾिसण जा व्यूज़ चेंज थींदा ऐं तव्हांजी इनसाइड फीलिंग्स जेके आहिनि उहे चेंज थींदियूं। अल्लाह सुब्हानो व तआला असांखे सम्झण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए ऐं क़ुर खे सम्झी पढ़ण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। जॾहिं तव्हां क़ुर सम्झी पढ़ंदव ऐं उन खां पोइ तव्हांजी पंहिंजी ऑटोमेटिक तव्हांजी दिलि चवंदी त असां हिन ते अमल कयूं। इहो क़ुर ई आहे जंहिं मुशरिकीन मक्का हुया उन्हनि जो जेको दिलि आहे उहो कन्वर्ट कयो। सभ खां वधीक ओड़ा हाणे क़यामत ताईं ओड़ा माण्हू नथा अची सघनि जेके मुशरिकीन मक्का हुया। क़ुर ॿुधी करे उहे जेके आहिनि चेंज थिया। जिन्हनि क़ुर ॿुधो, जिन्हनि चयो त जेको आहे असां हिकिड़ी अजीब शइ ॿुधी आहे ऐं उन्हनि ईमान आंदो, त तव्हां जेके आहे उहे असां इंसान आहियूं त तव्हां कंहिंखे क़ुर ॿुधाईंदव या तव्हां पढ़ंदव या तव्हां ॿुधंदव त अल्लाह सुब्हानो व तआला तव्हांखे हिदायत ॾींदो। पर पढ़ण जो मक़सदु इहो आहे त तव्हां सम्झी करे पढ़ो ऐं उन ते अमल करण जी कोशिशि कयो। अल्लाह सुब्हानो व तआला असांखे सम्झण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। आख़िर दावाना अनिल हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाहि व बरकातुहू।